बख्शापुर में ख़बर मां शेयर कंदासीं। बख्शापुर में 3 वरीह जी मासूम नीगरी खुलियल गटर में किरी बुडी फौत थी वई। डोमकी पाड़े में टाउन कमेटी जी नाइले सबब नीगरी अनमोल मंगी खुलियल गटर में किरी बुडी फौत थी वई। टाउन कमेटी अमलदारन जो चवण आहे त गटरन जा ढक्कण चोर लाही था वञनि, जे सबब हादसो पेश आयो आहे। नीगरी जो इलाज कर पहुचण ते कोहराम मची वियो। संदसि माउ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। बख्शापुर में ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। बख्शापुर में 3 वरीह जी मासूम नीगरी खुलियल गटर में किरी बुडी फौत थी वई आहे। डोमकी पाड़े में टाउन कमेटी जी नाअहलीअ सबब नीगरी अनमोल मंगी खुलियल गटर में किरी बुडी फौत थी वई। टाउन कमेटी अमलदारन जो चवण आहे त गटरन जा ढक्कण चोर लाही था वञनि, जे सबब हादसो पेश आयो आहे। नीगरीअ जो इलाज कर पहुचण ते वासन में कोहराम मची वियो। संदसि माउ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। बख्शापुर में ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। बख्शापुर में 3 वरीह जी मासूम नीगरी खुलियल गटर में किरी बुडी फौत थी वई आहे। डोमकी पाड़े में टाउन कमेटी जी नाअहलीअ सबब नीगरी अनमोल मंगी खुलियल गटर में किरी बुडी फौत थी वई। टाउन कमेटी अमलदारन जो चवण आहे त गटरन जा ढक्कण चोर लाही था वञनि, जे सबब हादसो पेश आयो आहे। नीगरीअ जो इलाज कर पहुचण ते वासन में कोहराम मची वियो। बख्शापुर में ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। बख्शापुर में 3 वरीह जी मासूम नीगरी खुलियल गटर में किरी बुडी फौत थी वई। डोमकी पाड़े में टाउन कमेटी जी नाअहलीअ सबब नीगरी अनमोल मंगी खुलियल गटर में किरी बुडी फौत थी वई आहे। टाउन कमेटी अमलदारन जो चवण आहे त गटरन जा ढक्कण चोर लाही था वञनि, जे सबब हादसो पेश आयो आहे। बख्शापुर में वधिक तफ़सील मालूम कंदासीं। मोहम्मद अली खां जी। मोहम्मद अली आगाह कजो। जी मां खे ॿुधाईंदो हलां त बख्शापुर टाउन में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। बख्शापुर टाउन जे डंकीवाला में मासूम गुलनि जी अनमोल मुश्ताक मंगी टाउन कमेटी नाइली करे खुलियल गटर में किरी बुडी फौत थी वई। वासन पंहिंजी मदद पाण नीगरी जो इलाज खुलियल गटर में कई वरितो। टाउन जो अमलो वाक़े खां पोइ बि बंदि रहियो। नीगरी जो इलाज घर में पहुचण बाद कोहराम मची वियो। ईगल माउ खे बेहोशी जा दौरा पइजी विया। मेहरबानी मोहम्मद अली मड़ियल तफ़सीलनि जे लाइ।